Audio Jungle. अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान न्यूज़ में खबरों के सिलसिले जारी जी नाज़रीन प्रियालो एसएचओ दरियाखान जतोई जे 58 सालगिरह जो केक काटियो वियो। ख़बर मूजिब एसएचओ प्रियालो दरियाखान जतोई जे 58 सालगिरह जो प्रेस मीडिया सेंटर प्रियालो में केक काटियो वियो। तकरीब में प्रियालो के मुअज़्ज़िज़ शहरिन एडवोकेट इरफान शाह बुखारी, जिस्कम अगवान आसिफ देशी, सीनियर सहाफ़ी नियाज़ अली सोलंकी ऐं ॿिया मौजूद हुआ। उन मौक़े ते एसएचओ प्रियालो दरियाखान जतोई शहरिन ऐं सहाफ़ी नियाज़ अली सोलंकी जो शुक्रियो अदा कयो ऐं चयो त शहरिन जे माल ऐं जान जी हिफ़ाज़त खे यकीनी बणाए अमन अमान बरक़रार रखियो वेंदो। रिपोर्ट मुश्ताक अहमद सोलंकी, पाकिस्तान न्यूज़ टीवी, प्रियालो।